ब्रेकिंग न्यूज़ है नाज़रीन असां शेयर कयूं पिया। अपोजिशन पार्लियामेंट जे गॾियल इजलास में कयल हुकूमती कानून साज़ीअ खे अदालत में चैलेंज करण जो ऐलान करे छॾियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर कयूं था। मुखालिफ़ धुर पार्लियामेंट जे गॾियल इजलास में कयल हुकूमती कानून साज़ी खे अदालत में ललकारण जो ऐलान कयो आहे। हुकूमत 232 जो नंबर पूरो करण में नाकाम वही। EVM समेत समूरनि बिलनि खे सुप्रीम कोर्ट में चैलेंज कंदासीं चवणु आहे PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो। जॾहिं त शहबाज शरीफ़ चयो त स्पीकर साबित कयो त उहो हिकु पार्टीअ जो आहे। गॾियल अपोजिशन जे ईंदड़ इजलास में स्पीकर ख़िलाफ़ बेतमादी रिथ ते गौर कयो वेंदो। अमीर हैदर हौती जो चवणो त गॾियल इजलास में कुलभूषण जे लाइ कानून साज़ी कई वई, पर हिकु चूंडियल MNA अली वज़ीर जेल में आहे, उनखे ऐवान में बि न आंदो वियो। नाज़रीन अवां खे अहम ख़बर ॾियूं पिया। अपोजिशन पार्लियामेंट जे गॾियल इजलास में कयल हुकूमती कानून साज़ी खे अदालत में चैलेंज करण जो ऐलान कयो आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त हुकूमत 222 जो नंबर पूरो करण में नाकाम वई। EVM समेत समूरनि बिलनि खे सुप्रीम कोर्ट में चैलेंज कंदासीं। शहबाज शरीफ़ चवे थो स्पीकर साबित कयो त उहो हिकु पार्टी जो आहे। गॾियल अपोजिशन जे ईंदड़ इजलास में स्पीकर ख़िलाफ़ बेतमादी रिथ ते गौर कयो वेंदो। जॾहिं त अमीर हैदर हौती जो इहो चवणु त गॾियल इजलास में कुलभूषण लाइ कानून साज़ी कई वई, पर हिकु चूंडियल MNA अली वज़ीर जेल में आहे, उनखे ऐवान में न आंदो वियो।